नाज़रीन, सीनियर सियासतदान मुमताज़ अली भुट्टो जी मीरपुर भुट्टो में जनाज़े नमाज़ अदा कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां सां राब्ते में आहे यूनिस सुमरो। जी यूनिस, छा तफ़सीलात आहिनि? जी रतोदरो जो सीनियर सियासतदान अॻूणो वॾो वज़ीर सिंध अॻूणो गवर्नर ॾहेसर नवाब सरदार मुमताज़ अली खान भुट्टो जो मड़ एम्बुलेंस ज़रिए जनाज़ा निमाज़ वारी जाइ ते आंदो वियो, जिते मौली गुलाम कादिर शाह ॼामोट जनाज़े निमाज़ अदा कराई, जंहिंमें सिंध जे सियासी समाजी मज़हबी अॻवाननि सरदार ज़ुल्फ़ खान कमारियो, JDA अॻवान MPA सरदार मुअज़्ज़म खान अब्बासी, जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो, JUI अॻवान मौलाना राशिद महमूद सुमरो, डॉक्टर सफदर अब्बासी, MPA असलम अबरो, गैबी खान मोगेरी समेत आसपास जे इलाइक़नि जे रहवासियुनि, पार्टी वर्करनि ऐं सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। सरदार मुमताज़ अली खान भुट्टो खे संदसि जे अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। जी यूनिस, तव्हांजी महिरबानी।